तो दोस्तों असां जेको आहे घंटा घर ते पहुची चुका आहियूं। हिते असांजो पुरानो दोस्त आहे ज़ीशान, इहो बि हली आयो आहे। महिरबानी जी त वधीक जेको आहे हिते काचारी कयो त तमामु घणे अरसे खां बाद मिलियो आहे, काफ़ी अरसे खां बाद। अब पाण बि ॾाढी पुरानी दोस्ती आहे असांजी, ॾेढ खां वठी करे साईं जी लख दफ़ा चयो ते लख थोरा हाणे आयो आहे हिन खे वॾी महिरबानी। आयो पंहिंजे कमु त लेकिन लख थोरा यादि ॾाढी महिरबानी तो आया वेठे। वॾी महिरबानी। Always be my night sky. तो दोस्तों हिते जेको असांखे ज़ीशान मिलियो आहे, गाॾी में जेको रेडिएटर जो मसइलो हुयो, पोइ वीडियो में तो ॾिठो हूंदो त में जेको रेडिएटर जो मसइलो थियो हुयो, त उन खे जेको आहे रिपेयर करण लाइ या नओं वठण लाइ जेको आहे सखर में मां चयो ज़ीशान खे हिन जो रेडिएटर जेको आहे चेंज करिणो आहे। त ज़ीशान आयो आहे पाण हिते, हाणे जेको आहे तो वरी न आहे ऐं वरितो वञे त पोइ असांखे जेको आहे गाॾी जो रेडिएटर चेंज करिणो आहे। सिल्वर जंगाल न वठो आहे, हे कहिड़ो आहे सिल्वर आहे? हे बि सिल्वर हो बि सिल्वर आहे। हिन जी क्वालिटी वग़ैरह नहीं चेकिंग करंदी आहे, ये माना चेक करे तो लीक वगैरह न आहे। 2020 जे भरियो जरूरी जरूर दुकान आहे त हिन में जेको आहे साल वारंटी आहे, 6,500 में ॾिठो पियो, रियायत वग़ैरह करायूं था। हिन जो जेको आहे सही जेको आहे आया टे सौ रुपया फिटिंग वारो वठंदो आहे, उहो नथो वठां मां तव्हांखे, मां फिट कराए ॾींदुमि साढा 6,000। उन खे चयोसि पोइ गाॾी मां चिके जाए ते गाड़ी काथे फिटी आहे? चौक ते अलॻि वटि घर ते फिटी हुजे त रेडिएटर जो कमु जेको आहे केरु सां थी वियो आहे ऐं नओं रेडिएटर जेको आहे ॾिनोसीं। हाणे ख़बर न आहे ज़ीशान हले गाॾी वरिती थो वञे। तमामु घणो मज़ो आयो। ज़ीशान भाई दावत थी हुई, मिलिया त क़िस्मती हुयासीं। महिरबानी जेको आयो मुंहिंजे ॿुधाए त यकीन कयो मूंखे हो मथां निकिरी वञे। ॾाढी महिरबानी भाउ असांजो, वेलकम। ठीक है। दोस्तों असांजी कोई मुल्तान से हाँ बट कितने तो दोस्तों माजी जेको है शर्ट वठण वियो त मोटी आयो चुप करे माजी तो शर्ट दे छा दियो भाई इते रेट आई है ना मां पुछण मजे ते शर्ट घणे जे 1 लाख रुपया मां के तरी कुर्सी दे वेही रेट भाई
तो दोस्तों उम्मीद कयां तो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंद आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। त हाणे जेको आहे 12 थी रहिया आहिनि त असां सिधो घर वेंदासीं ऐं ॿी अहिड़ी जेका आहे लोकेशन बि न आहे जिते वीडियो ठहिजे। त अॼु जे लाइ एतिरो ई। जेकॾहिं वीडियो पसंद आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़। sky.